अम्मा मूं तो अञा शादी के बारे में कुछ सोचियो ही ना है। अम्मा तोखे शादी तो करनी पवंदी न पुट, सॼी उम्र इएं घर में त न वेहंदी। हाँ अम्मा मां तो पेरी अदा वारन के पांजे हथन सां घोट बनाए पोइ पांजी शादी जो सोचींदस। तू भले भाइरन जी शादी का पोइ शादी कजा, पर अम्मा रिश्तो तो पक्को करे छॾियो न। अम्मा तोखे अजाई तकड़ छाजी आ? अम्मा तोखे अहिड़ो रिश्तो ॿियो कोन मिलंदो। ॾिस छोकिरो बि भलो आ ऐं घर बि सुखियो अथनि ऐं ॿी ॻाल्हि तोखे चाहे बि थो। अम्मा तोखे कीअं ख़बर पई त मूंखे चाहे तो? जेकॾहिं न तोखे न चाहे हा त तोखे संगत रखण लाइ बि न चवई हा। ऐं तो हुन सां छा कयो, भाइरनि खे ॿुधाए उनखे कुटराए असली दुंबो बणाए छॾे, उन हूंदे बि पंहिंजी माउ खे मोकिले थो। ठीक है अम्मा।